Biology, class now, chapter 6, lesson 3, enzyme characteristics, enzymes जूं ख़ासियतूं। आउं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना, अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे enzyme characteristics, enzymes जूं ख़ासियतूं। Characteristics of enzymes. Enzymes are biocatalysts made up of mostly proteins. Enzyme biocatalyst आहिनि, हयातियाती अमल अंगेज़ आहिनि ऐं उहे घणाई एंजाइम्स जी प्रोटीन्स मंझां ई ठहियल हूंदी आहे। कुझु एक्सेप्शनल अहिड़ा केसिस आहिनि एंजाइम्स जा जेके नॉन प्रोटीन्स आहिनि and therefore three-dimensionally folded chains of amino acids with a specific shape. This shape is determined by the sequence of amino acids held together by bonds, for example hydrogen bonds. प्रोटीन मंझि अमाइनो एसिड्स जा ज़ंजीर हाइड्रोजन बॉन्ड्स वग़ैरह जी मदद सां एंजाइम खे ख़ासि टिरुखी या टितरफ़ी शिकिल ॾियनि था। Enzymes speed up reactions by bringing reactants together and reducing the activation energy required to start the reaction. Enzymes activation तवानाईअ खे घटाए reactants खे वेझो आणे कीमियाई अमल खे शुरू कंदा आहिनि ऐं तेज़ कंदा आहिनि। When an enzyme starts a chemical reaction, catalyzes the reaction, hence does not utilize itself, which means even a single or little amount of enzyme can start a reaction and catalyze fastly. Enzyme कीमियाई अमल शुरू कंदा आहिनि पर पाण ज़रे बराबर बि कीमियाई अमल में इस्तेमाल न आहिनि थींदा। यानी एंजाइम इंतहाई थोरे मिक़दार में बि मौजूदु हुजे तॾहिं बि कीमियाई अमल खे शुरू करे सघे थो या उनखे तमामु तेज़ीअ सां हलाए पिणु सघे थो। Their presence does not affect the nature or properties of end products. Enzymes जी मौजूदगी end products जी ख़ासियतुनि खे तब्दील कोन कंदी आहे, नई end products जी नेचर ते को पंहिंजो असर विझंदी आहे। छो त एंजाइम जेको आहे उहो कीमियाई अमल में पाण इस्तेमाल कोन थींदो आहे। Reactants of enzyme are called substrate. जन शयुनि ते एंजाइम कमु कंदा आहिनि उन्हनि शयुनि खे असां सबस्ट्रेट सॾियूं था। They are very specific in their action. A single enzyme catalyzes only a single chemical reaction or a group of related reactions. एंजाइम पंहिंजे कम में इंतहाई मख़सूस हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते एंजाइम टाइप 1 ॾिसो, उन जी तव्हां एक्टिव साइट ॾिसो। एंजाइम नंबर 2 आहे, उन में तव्हां एक्टिव साइट ॾिसो त ॿिए शेप जी आहे ऐं एंजाइम टाइप 3 आहे त उन में तव्हां एक्टिव साइट ॾिसो त टे शेप जी आहे। हाणे हिन एक्टिव साइट ते लाज़मी तौर ते ही ट्राई एंगल जेको शेप्ड सबस्ट्रेट आहे उहो फिट कोन थींदो, तंहिंजे करे ही एंजाइम हिन मालिक्यूल ते या हिननि सबस्ट्रेट ते कमु कोन कंदो। जीअं मिसाल जे तौर ते चाबी ऐं ताले जो मिसाल हूंदो आहे। हिकिड़ो भलो तालो हिकु मख़सूस चाबीअ सां ई खोलंदो आहे। ईअं ई एंजाइम पंहिंजे कम में इंतहाई मख़सूस हूंदा आहिनि। हिकिड़ो एंजाइम हिकिड़े ई कीमियाई अमल ते कमु कंदो आहे या वरी ख़ासि क़िस्म जा हिकिड़ा कीमियाई अमल थियनि था जेके पाण में रिलेटेड हूंदा आहिनि, उन्हनि ते पिणु हिकिड़ो एंजाइम कमु करे सघे थो। स्पेसिफिसिटी एंजाइम्स जी जेका आहे उहा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी थिए थी। मिसाल जे तौर ते एब्सोल्यूट स्पेसिफिसिटी, अहिड़े क़िस्म जा एंजाइम जिन जी एब्सोल्यूट स्पेसिफिसिटी हुजे उहे कंहिं हिकिड़े ई मुरकब ते कमु कंदा। मिसाल जे तौर ते लिपेज़ आहे त उहो सिर्फ़ु लिपिड्स ते कमु कंदो, स्टार्च ते कमु कोन कंदो। The enzyme catalyzes only one reaction. या वरी एब्सोल्यूट स्पेसिफिसिटी वारा जेके एंजाइम्स आहिनि उहे सिर्फ़ु हिकिड़े ई ख़ासि क़िस्म जे रिएक्शन खे स्पीड अप करण जो कमु कंदा आहिनि। ॿी वरी स्पेसिफिसिटीअ जो मिसाल आहे ग्रुप स्पेसिफिसिटी। फंक्शनल ग्रुप खोड़ सारनि मुरकबनि में हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, तंहिंजे करे हिकिड़ो एंजाइम उन्हनि फंक्शनल ग्रुप जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ कीमियाई अमलनि ते पिणु कमु करे सघे थो जेकॾहिं उन्हनि जे अंदरि फंक्शनल ग्रुप साॻा आहिनि, या मुख़्तलिफ़ मुरकबनि खे उहो कैटालाइज़ करे सघे थो जिन जे अंदरि फंक्शनल ग्रुप साॻा हुजनि। A small portion of enzyme where substrate attaches with the enzyme is called active site. The shape of active site is complementary to shape of the substrate. इहो तव्हांखे यादि रखणु घुर्जे त एंजाइम पूरो जो पूरो कैटालाइसिस वारे अमल में मुलविस कोन थींदो आहे। उनजो हिकिड़ो ख़ासि हिसो थींदो आहे जेको कैटालाइटिक रिएक्शन में हिसो वठंदो आहे। उन ख़ासि हिसे खे एक्टिव साइट जो नालो ॾिबो आहे। एक्टिव साइट जो जेको शेप आहे ऐं सबस्ट्रेट जो जेको शेप आहे उन्हनि ॿिन्ही जी शिकिल हिकु जहिड़ी हुजणु लाज़मी हूंदी आहे।
They are sensitive to even a minor change in pH, temperature, and substrate concentration. एंजाइम्स गर्मी पद pH ऐं सबस्ट्रेट जे मिक़दार जी थोरड़ियुनि तब्दीलियुनि ॾांहुं बि इंतिहाई हसास हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते हिते तव्हांखे एंजाइम नज़र ईंदा हूंदा। एंजाइम्स त खोड़ सारा मौजूदु आहिनि पर सबस्ट्रेट तमामु थोरो आहे, तंहिंजे करे हीउ जेको कीमियाई अमल आहे उहो तव्हांखे घणी प्रोडक्ट कोन ॾींदो। पर जेकॾहिं सबस्ट्रेट खे वधाइजे त तव्हांखे इहो कीमियाई अमल तमामु घणी प्रोडक्ट ॾींदो। पर जेकॾहिं तव्हां सबस्ट्रेट अञा घणो वधायो था त उन सबस्ट्रेट जे घणे वधण सां तव्हांखे प्रोडक्ट घणी कोन मिलंदी, छो त एंजाइम जेको आहे उहो सेचुरेट थी चुको आहे। गर्मी पद जो पिणु एंजाइम जी एक्टिविटीअ ते तमामु घणो असरु पवे थो। मिसाल जे तौर ते जेकॾहिं गर्मी पद थोरी बि तव्हां तब्दील कयो था त एंजाइम जेको आहे उहो प्रोटीन जो ठहियल आहे, त इहो एंजाइम जेको आहे डीनेचर थी वेंदो। डीनेचर थी वेंदो त हुनजो शेप जेको आहे हुनजी शिकिल जेका आहे उहा बिगड़जी वेंदी। ईअं उहो सबस्ट्रेट सां कमु कोन करे सघंदो। साॻे ई तरीक़े सां pH जी तब्दीली पिणु एंजाइम ते पंहिंजो असरु छॾींदी आहे। At very acidic and alkaline pH values, the shape of the enzyme is altered so that it is no longer complementary to its substrate. This effect can be permanent and irreversible and is called as denaturation. Enzyme ख़ासि pH ते कमु कंदो आहे। मिसाल जे तौर ते असांजे मादे जे अंदरि एसिडिक pH आहे, उते पेप्सिन कमु कंदो आहे। ईअं ॿिया एंजाइम्स आहिनि उहे पिणु मुख़्तलिफ़ pH ते कमु कंदा आहिनि। हाणे pH में जेकॾहिं थोरी बि तब्दीली आई त उन सां छा थींदो त एंजाइम जी जेका शिकिल आहे उनजी एक्टिव साइड जेका आहे उहा तव्हांजी नॉन कॉम्प्लीमेंट्री थी वेंदी। उहा तव्हांजे सबस्ट्रेट ॾांहुं हाणे रिएक्शन कोन कंदी। Some enzymes do not need any additional component to work. कुझु एंजाइम्स खे कमु करण जे लाइ कंहिं ॿिए इज़ाफ़ी कॉम्पोनेंट या मददगार जी ज़रूरत कोन पवंदी आहे। However, others require non-protein molecules or ions called cofactors. पर कुझु एंजाइम्स खे नॉन प्रोटीन मॉलिक्यूल्स या आयन्स जी ज़रूरत पवंदी आहे जंहिंजी मदद सां उहे एंजाइम कमु कंदा आहिनि। अहिड़नि कॉम्पोनेंट्स खे असां कोफैक्टर्स सॾियूं था। कोफैक्टर इनऑर्गेनिक बि थी सघे थो, मिसाल जे तौर ते मेटल आयन्स, सोडियम, पोटेशियम, मैग्नीशियम, या वरी कोफैक्टर ऑर्गेनिक बि थी सघे थो, मिसाल जे तौर ते फ्लेविन या हीम। Cofactor can be categorized into prosthetic group if organic cofactor are tightly bound to an enzyme. जेकॾहिं ऑर्गेनिक कोफैक्टर एंजाइम सां तमामु मज़बूती सां ॻंढियल आहे त अहिड़े क़िस्म जे कोफैक्टर्स खे असां प्रोस्थेटिक ग्रुप सॾींदा आहियूं। ऐं वरी जेकॾहिं ऑर्गेनिक कोफैक्टर लूज़ली अटैच आहे एंजाइम सां उनजो बॉन्ड कमज़ोर आहे त अहिड़े क़िस्म जे कोफैक्टर्स खे असां को एंजाइम सॾींदा आहियूं। Coenzymes transport chemical groups from one enzyme to another. Coenzymes कहिड़ो कमु कंदा आहिनि त कीमियाई ग्रुपनि खे हिकिड़े एंजाइम खां खणी करे ॿिए एंजाइम ताईं पहुचाइण जो कमु कंदा आहिनि। Some important vitamins, for example, riboflavin, thiamine, and folic acid act as coenzyme. कुझु ख़ासि विटामिन्स आहिनि, मिसाल जे तौर ते राइबोफ्लेविन, थायामीन ऐं फोलिक एसिड, उहे कोएंजाइम्स तौर ते कमु कंदियूं आहिनि। हिते ॾिसो ही कोफैक्टर जेको आहे हिन एंजाइम सां अची करे अटैच थिए थो, तॾहिं एंजाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स ठहे थो ऐं उन्हनि जे विच में कैटालाइटिक रिएक्शन थिए थो ऐं इहो तव्हांजो जेको कोफैक्टर आहे उहो पोइ वरी तब्दील थी वञे थो, अल्टर थी वेंदो, वरी उते अची करे ॿियो कोफैक्टर जेको आहे उहो अटैच थींदो आहे। Many enzymes work in a sequential manner to produce a specific product. This pathway is called metabolic pathway. घणाई एंजाइमनि जी तरतीबवार तरीक़े सां कमु कंदी आहे। अहिड़े कम खे असां मेटाबॉलिक पाथवे सॾियूं था। मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां लोह जो मिसाल वठो त लोह तव्हांजे ॻोठनि मंझि शहरनि मंझि गॾु थींदो आहे कबाड़ जी सूरत में, ऐं पोइ उन्हनि खे ट्रकियुनि ते लोड करे वरी वॾनि शहरनि ॾे मोकिलियो वेंदो आहे जिते उन्हनि खे साफ़ करे ऐं उन्हनि खे लिक्विड में तब्दील करे उन्हनि मां नओं लोह ठाहियो वेंदो आहे। एंजाइम्स असांजे जिस्म में पिणु ईअं मरहलेवार कमु कंदा आहिनि। हिकिड़ो एंजाइम छा कंदो, सबस्ट्रेट खे तब्दील करे ॿिए एंजाइम ॾे मोकिलींदो, ॿियो एंजाइम वरी उन सबस्ट्रेट ते कमु करे टे एंजाइम ॾे मोकिलींदो, तव्हांजी प्रोडक्ट ठहंदी। अहिड़े क़िस्म जे पाथवेज़ खे तरतीबवार मरहलनि खे असां मेटाबॉलिक पाथवे सॾियूं था ऐं खोड़ सारा एंजाइम ईअं मेटाबॉलिक पाथवे तौर ते कमु कंदा आहिनि, हिक ॿिए जी मदद कंदा आहिनि पिया। Activity of enzymes can be enhanced by activator and can be decreased by inhibitors. एंजाइम्स खे कुझु मादा कम खां रंडाए सघनि था, जिन खे इनहिबिटर्स यानी रंडाईंदड़ या रोकींदड़ सॾिबो आहे,
ऐं वरी कुझु मादा एंजाइम्स सां अची करे उन जे कम खे तेज़ कंदा आहिनि, जन खे एक्टिवेटर चइबो आहे, यानी एक्टिव कंदड़। An enzyme inhibitor is a molecule that binds to an enzyme and decreases its activity. Enzyme inhibitor हिकिड़े क़िस्म जो अहिड़ो मॉलिक्यूल थींदो आहे जेको एंजाइम सां अची करे अटैच थींदो, उन जी एक्टिव साइड खे बंदि करे छॾींदो। हाणे उते सबस्ट्रेट कोन लॻंदो, ईअं एंजाइम जी एक्टिविटीअ खे उहो इनहिबिट कंदो आहे, रोकींदो आहे। सिंस ब्लॉकिंग एन एंजाइम्स एक्टिविटी कैन किल अ पैथोजन। हाणे इहो जेको एंजाइम खे इनहिबिशन वारो कमु आहे, इहो असांजे जिस्म जे लाइ फ़ाइदेमंद पिणु थी सघे थो। कुझु एंजाइम्स अहिड़ा आहिनि जेकी कुझु वायरस खे ज़िंदा रखण जे लाइ असांजे जिस्म में कमु कंदा आहिनि। तंहिंजे करे असां दवा उन इनहिबिटर जी सूरत में ॾींदा आहियूं त वञी उन एंजाइम खे रोके, जेको उन जरासीम खे ज़िंदा रखियो वेठो आहे। तंहिंजे करे एंजाइम्स जी ब्लॉकिंग वारो कमु कंहिं पैथोजन खे, बीमारी फैलाईंदड़ वायरस या बैक्टीरिया खे मारे सघे थो। नॉर्मल बाइंडिंग, कॉम्पिटिटिव इनहिबिशन या नॉन कॉम्पिटिटिव इनहिबिशन, टिनि क़िस्मनि जी हिकिड़े क़िस्म जी बाइंडिंग थिए थी। नॉर्मल बाइंडिंग में इहो थींदो आहे त एंजाइम सां गॾु अची करे सबस्ट्रेट अटैच थींदो ऐं उन ते कमु थींदो, कैटालाइटिक रिएक्शन थींदो। कॉम्पिटिटिव इनहिबिशन इहो थींदो आहे त जहिड़े क़िस्म जो सबस्ट्रेट आहे, उन ई क़िस्म जो वरी हिकिड़ो इनहिबिटर अची करे उन एंजाइम जी एक्टिव साइड ते अटैच थींदो ऐं जेको सबस्ट्रेट आहे उनखे अटैच थियणु कोन ॾींदो, तंहिंजे करे एंजाइम जो असुलु कमु रहिजी वेंदो। नॉन कॉम्पिटिटिव इनहिबिशन वरी उहो आहे जंहिंमें हिकिड़ो इनहिबिटर छा कंदो, असुल एक्टिव साइड ते अटैच कोन थींदो, पर कंहिं ॿिए पासे खां अची करे एंजाइम ते अटैच थींदो आहे ऐं एंजाइम जी जेका एक्टिविटी आहे उनखे रिड्यूस करे छॾींदो आहे ऐं उनजी जेका शिकिल आहे, जेका सबस्ट्रेट सां मिलंदड़ जुलंदड़ हुई एक्टिव साइड जी, उनखे तब्दील करे छॾींदो आहे। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।